ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। एक नंढी प्रेयर सां टेम्पररी सही पर मन खे शांति मिलंदी आहे। त इन करे हमेशा प्रेयर ते ध्यान ॾियण लाइ असांखे चयो वियो आहे भई तव्हां प्रेयर कयो, सुबुह जो प्रेयर कयो, शाम जो प्रेयर कयो। त इन करे भई थोरी देर लाइ सही तव्हांजो मन शांत थींदो। मन शांत थींदो त पोइ इंसान सही सोचींदो आहे। इन करे हीअ प्रेयर कबी आहे। हाणे असां 3 अध्याय में 35 श्लोक पूरा कया आहिनि। 35 श्लोक तंहिंखां अॻु में ॿियो अध्याय कयोसीं, पहिरियों अध्याय कयोसीं। त हाणे हिन स्टेज ते अची करे सभिनी खे इहो सवाल थींदो आहे त ठीकु आहे, असांखे ख़बर थी पए त असांखे हाणे कहिड़ी राह ते वञिणो आहे, पर असां उन राह ते वञी नथा सघूं। असांजो मन जेको आहे असांखे अञा ताईं साथ नथो ॾे। त ईअं छो थो थिए इंसान जो? जॾहिं ख़बर थी पए त भई मुंहिंजी राह कहिड़ी आहे ऐं मां ग़लति रास्ते थो वञा, पर तॾहिं बि असांजो मन ग़लति रास्ते ते ई वठी हलंदो। ईअं छो थींदो आहे? हाणे इहो ई सवाल अर्जुन पुछियो आहे। श्लोक 36। अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। Arjun said, but by what impelled does man commit sin, though against his own wish, O Varshnaya, constrained as it were by force? अर्जुन चयो, तॾहिं कृष्ण चओ हाण इंसान करे पाप कीअं थो, मर्ज़ीअ बिना बेवस थी ॼण त ज़ोरीअ छिकजे पियो। इंसान पाप में छो थो पए? जॾहिं उनखे अंदर मां ख़बर थी पए। अच्छा, अंदर मां जो आवाज़ अञा ताईं न पियो ॿुधे, पर हाणे गीता जा 2.5 अध्याय पूरा थी विया आहिनि। त उनखे लॻे थो भई मूंखे हाणे सही रास्ते ते वञणु खपे, तॾहिं बि वञे नथो। हू पाप जे रास्ते सां ई थो वञे, ग़लति रास्ते सां ई थो वञे। ईअं छो थो थिए? हो कृष्णा, वार्ष्णेय माना कृष्ण, त अहिड़ी कहिड़ी असां में हिकु ताक़त आहे जेका असांखे पाप जे रास्ते ते वठी थी हले? असां छो था ग़लति कम कयूं? त इहो मूंखे तूं एक्सप्लेन कर। हाणे इहा हिते अर्जुन जो सुवाल जेको आहे उहो प्रैक्टिकल आहे। पहिरियों जेको सुवाल पुछे पियो उहे थ्योरिटिकल हुया, भई स्थित प्रज्ञ केरु आहे, वॾा वॾा सुवाल हुया। हिते हाणे प्रैक्टिकल आयो आहे। हुन जी पंहिंजी डिफिकल्टी आहे, भई मुंहिंजो मन नथो मञे। मूंखे ख़बर आहे त मूंखे कहिड़े रस्ते ते वञिणो आहे। हाणे ही क्वेश्चन असांजे सभिनी जे लाइ इम्पोर्टेंट आहे, छाकाणि असां सभिनी जी हालत इहा ई आहे। ज्ञान खाली गीता में आहे ईअं न आहे, ज्ञान असांजे अंदरि भरियो पियो आहे। ही ढकियल आहे, असांखे उनजी ख़बर नथी पए। पर असांखे केतिरा ई दफ़ा असां जॾहिं ग़लति कमु कंदा आहियूं कोई बि, त असांजी अंतरात्मा असांखे कोसींदी आहे, चवंदी आहे न तूं ही ग़लति थो करे, पर तॾहिं बि असां उनजी न मञींदा आहियूं, असां मन जी मञींदा आहियूं। ईअं छो? ही सवाल थोरो अटपटो आहे, थोरो मतिलबु सोचियो त ही सवाल ईअं आहे, भई असां मूर्खता छो था कयूं? सिधो सिधो मां पूने में वेठो आहियां, मूंखे दिल्लीअ वञिणो आहे, मां निकिरां थो घर मां,
ऐं वञा तो बम्बईअ जे पासे में। ऐं पोइ मां ही सवाल तो पुछां, ईअं छा आहे कृष्ण भॻवान, मूंखे त वञिणो आहे दिल्लीअ, पर मां वञा तो मुंबईअ, इहा कहिड़ी ताक़त आहे? द क्वेश्चन इज लाइक दिस। मां जॾहिं निकिरां तो मूंखे बम्बईअ जे पासे में चमक धमक थी नज़र अचे, मुंहिंजो मन सिधो उन पासे तो हली वञे, पोइ मां बि उन पासे तो हली वञा। हालांकि मूंखे वञिणो आहे दिल्लीअ, मूंखे ख़बर आहे मुंहिंजो डेस्टिनेशन, मूंखे ख़बर आहे मुंहिंजो रस्तो, मूंखे ख़बर आहे, पर तॾहिं बि मां ग़लति रस्ते सां थो वञा। ईअं छो? बुरो इंसान पुछंदो मां बुराई छो थो कयां, त उनखे कोई जवाब खपे, पर करे तो, अरे तू मूर्ख, तोखे जॾहिं ख़बर आहे तू छो थो करे, इहो जवाब न आहे हुनजो। रत्नाकर खे इहो सवाल नारद मुनिअ ॾिनो, भई तूं ही सोच, मां पाप छाजे लाइ थो कयां, ग़लति रस्तो छो थो अपनायां, तूं सोच। जॾहिं सोचियईं त पोइ हाराइजी वियो, चयईं मूंखे ख़बर न आहे, हाणे मूंखे मदद कर। पोइ नारद मुनिअ उनखे रस्तो ॾेखारियो। त असांखे पहिरियों त इहो सोचणो आहे, असां हिन रस्ते ते वञूं ई छाजे लाइ था? जेको रस्तो असांखे हिन संसार में अहिड़े नमूने ॿधी थो छॾे, असां छुटूं ई नथा। पोइ हाणे कृष्ण भॻवान हिन खां पोइ ॿ चार वर्सिस में हिन जो जवाब ॾींदो। 37 श्री भगवान उवाच काम एष क्रोध एषः रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनम इह वैरिणाम। The blessed Lord said, it is desire, it is anger, born of the quality of rajas, all devouring, all sinful. Know this to be the foe here. श्री भगवान चयो, इहो काम आहे, इहो क्रोध आहे, रजे गुण मां आहे, पापी पेटोड़ी वॾो आहे वेरी, वञी ज्ञान ते थो ऊत काहे। असांखे पहिरियों बि कृष्ण भॻवान ॿुधायो, जेके असांजा लाइक्स डिसलाइक्स आहिनि, राग द्वेष आहिनि, इहे असांजा दुश्मन आहिनि। ऐं हिते काम ऐं क्रोध इहे असांजा दुश्मन आहिनि, नित्य वैरिणाम, ही परपेचुअल एनिमीज़ आहिनि। इच्छा थी माना इंसान फासी पियो। जीअं कैंसर थी पियो माना इंसान फासी पियो, माना हाणे हॉस्पिटल्स वेंदो, दवाऊं खाईंदो, डॉक्टर वटि वेंदो, इहो बंधन पक्को अथसि। हिकु दफ़ो बीमारी लॻी वई त इंसान फासी पियो। तीअं ई इच्छा बि हिकिड़ी बीमारी आहे, जॾहिं बीमारी थी पई त इंसान फासी पियो। कंहिंखे बि हॉस्पिटल न वणंदी आहे, भले 5 स्टार होटल हुजे, 5 स्टार हॉस्पिटल हुजे, कंहिंखे बि न वणंदी। 4 ॾींहं रहंदा आहिनि, चवंदा आहिनि मूंखे बोर थी वियो। तव्हां चई सघंदो हुनखे, अरे तूं छो थो बोर थी, 4 ॾींहं थिया थी, डॉक्टर ॾिस रोज हॉस्पिटल था अचनि, नर्सिस रोज हॉस्पिटल था अचनि, उन्हनि खे बोर न आहे। पर जंहिं बंधन में पेशेंट फाथल आहे, उन बंधन में डॉक्टर फाथल न आहिनि। उहे मुक्त आहिनि, उहे रोगी न आहिनि, इन करे हो अची वञी सघनि था फ्रीली। पेशेंट जे लाइ बंधन आहे। त हीअ बि हिकु बीमारी आहे, काम ऐं क्रोध, इहा बि हिकिड़ी बीमारी आहे। इहा काथों थी पैदा थिए, त इहा असांजे मन मां ई थी पैदा थिए। असां हिन ते डिटेल चर्चा कई हुई ॿिए अध्याय में। पहिरियों हिकु वीचार ईंदो, पोइ 4 वीचार ईंदा, पोइ 40 वीचार ईंदा, साॻे सेम डायरेक्शन में, सेम
माण्हूअ वटि, सेम वस्तुअ वटि। पोइ जॾहिं वीचारनि जी ताक़त वधी वेंदी आहे त उनखे चवंदा आहिनि काम, इच्छा, कामना। कामिनी सभिनी कामनाउनि जी राणी आहे। त ही काम यदि पूरो थियो, जॾहिं असांजी इच्छा पूरी थी त छा थींदो? लोभ पैदा थींदो, मूंखे अञा खपे। ऐं लोभी माण्हू जिंदगीअ में कॾहिं बि सुखी न थी सघंदो। इंसान वटि या त संतोष आहे या त लोभ आहे, ॿई ॻाल्हियूं गॾु न थींदियूं। ऐं इच्छा पूरी न थींदी त क्रोध पैदा थींदो। ध्यायतो विषयन पुंसा, इंसान पहिरियों वीचार कंदो आहे, पोइ हुनजो संग निर्माण थींदो आहे। तेसि ताईं इंसान चाहे त पंहिंजी राह मटाए सघंदो, पर हिकु दफ़ो काम पैदा थी वियो त पोइ क़रीबन क़रीबन इम्पॉसिबल। पोइ तव्हां पाण ते कंट्रोल कोन करे सघंदव, देन यू आर विक्टिमाइज्ड। ऐं इहो काम असांखे काथे वठी हलंदो? हेठि वञण जे रस्ते ते इंसान किरी पवंदो। त इन करे काम असांजो दुश्मन आहे, असांजो पंहिंजो, पर ही असांजो दुश्मन आहे। ॾिसो, अर्जुन केतिरी तयारी कई, भाई मां कौरवनि सां लड़ाई करे खटींदुसि, हिननि खे मां हिकु लेसन ॾींदुसि। वरी हिननि जी कंहिंजी हिम्मत न थींदी भई ग़लति कमु कनि। पोइ थोरो घमंड बि हुयुसि पंहिंजे ताक़त खे। कृष्ण भॻवान खे चयईं, कृष्ण खणी हल मुंहिंजो रथ ॿिन्हिनि सेनाउनि जे विच में, ॾिसां त सही केरु केरु बीठा आहिनि मूंसां लड़ाई करण लाइ। पर कृष्ण भॻवान त कृष्ण भॻवान आहे, हू त विच में वठी वियुसि, पर रथ वञी दुर्योधन जे साम्हूं बीहारे आहे, सिधी सही लड़ाई थी वञे हा, खेल ई ख़तम थी वञे। पर रथ काथे बीहारियो अथई? द्रोण ऐं भीष्म जाते बीठा हुया बरोबर उन जे साम्हूं। वरी हुनखे पिन थो मारेसि, ॾिस अर्जुन, ही तुंहिंजा दुश्मन थी, हिननि खे मार। हाणे अर्जुन लाइ भीष्म माना हिकु आदर्श हुयो, इट वॉज आइडियल। हुन जे चरणनि ते अर्जुन हमेशह पंहिंजो सीस झुकाईंदो हुयो। अहिड़े भीष्म खे असां कीअं मारे सघंदासीं? कोई बि कीअं मारे सघंदो? पितामह असांजो वॾो आहे, गुरु आहे। गुरु द्रोण जेके बचपन खां वठी अर्जुन खे सिख्या ॾिनी अथई, गुरुअ खे कीअं मार? पंहिंजा आहिनि, मान मारींदुमि, पंहिंजा आहिनि। ही कामनाऊं पंहिंजियूं आहिनि, कंहिं तयारु कयूं आहिनि? असां तयारु कयूं आहिनि। त पहिरियों पहिरियों युद्ध कंहिंसां करिणो आहे? जेके असांजा पंहिंजा आहिनि उन्हनि सां करिणो आहे। पंहिंजा ई तकलीफ़ ॾींदा आहिनि, परावा तकलीफ़ न ॾींदा आहिनि। त लड़ाई करणी आहे। वैरी केरु आहिनि? असांजा दुश्मन केरु आहिनि? पंहिंजा आहिनि। पंहिंजा ई वीचार, पंहिंजो ई इच्छाऊं, पंहिंजो ई क्रोध, पंहिंजो ई लोभ, इहे असांजा दुश्मन आहिनि। काम, क्रोध, लोभ, मोह, इहे असांजा दुश्मन आहिनि। पहिरें ज़माने में जॾहिं चवंदा हुआ काम, ऐश, क्रोध, सम्झी वेंदो। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, इहे सम्झी वेंदा हुया, छाकाणि बचपन खां वठी उन्हनि खे इहा सिख्या मिलंदी हुई। हाणे ही एजुकेशन बंदि आहे असां वटि। एजुकेशन त बंदि आहे ई आहे, वरी असांखे 1000 साल इहो सेखारियो वियो आहे, तव्हां पंहिंजा ग्रंथ न पढ़ो। ऐं असां उन्हनि जे चक्कर में अची करे पंहिंजा ग्रंथ विसारे छॾिया आहिनि, पंहिंजो ज्ञान छॾे ॾिनो आहे। पोइ असां तकलीफ़ुनि में अची विया आहियूं। हाणे हिन जो जवाबु कंहिं वटि बि कोन्हे। पर कृष्ण भॻवान इहो पहिरियों ई लिखी रखियो आहे, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापापमा, ही सभिनी खां पापी काम थी।
क्रोध भी पोइ ईंदो आहे, पहिरियों काम ईंदो। जॾहिं काम पूरो न थींदो, इच्छा पूरी न थींदी त क्रोध ईंदो। इच्छा पूरी थी वई, हा हा हा, पोइ त ख़ुशी थींदी थोरे वक़्त लाइ। पोइ असांखे हिन कामना जी डबल कामना थींदी, उनखे चवंदा आहिनि लोभ। अञा खपे, अञा खपे, अञा खपे। ही सॼा मार्केटिंग टेक्निक कीअं डेवलप थिया आहिनि, ही सॼा जेके सोशल मीडिया आहिनि कीअं तयार थिया आहिनि, ख़ाली इंसान जी लोभ वास्ते। हुननि खे हिकिड़ी ख़बर पई इंसान लोभी आहे, हिकु दफ़ो फातो माना फातो। हिकु दफ़ो तव्हां हुनखे चओ तोखे फ्री में मिलंदो, बस लोभी इंसान फ्री में मिलंदो, बस उन जे पुठियां वेंदो, फासी पवंदो। इट इज़ अ ट्रैप। सॼियूं एडवर्टाइज़मेंट इन लोभ वास्ते ठहियूं आहिनि। ऐं ही रूल ई अथव, लोभ माना नो संतोष, नो सेटिस्फैक्शन, नो फुलफिलमेंट, sorrowful, misery। त ही महापाप कंहिंखे चइबो आहे? काम ऐं क्रोध खे महापाप चइबो आहे। महाशनो, ही जीअं दीमक हूंदी आहे अंदर में, तीअं ही कामना असांजे अंदर में कमु कंदी आहे, अंदर मां खोखलो ठाहींदी आहे। तव्हां दीमक ॾिठी हूंदी, काठ मस्तु सुहिणो काठ आहे, पर दॿाईंदव त दॿजी वेंदो, छाकाणि अंदर दीमक लॻी वई अथसि, इनखे सॼो अंदर खोटे करे ख़ाली कयो अथई। तीअं ही कामनाऊं आहिनि असांजूं, असांखे अंदर मां थियूं डैमेज कनि। अच्छा, ही पैदा छो थियूं थियनि? टे गुण असां चर्चा कयासीं, तमस, रजस ऐं सत्व। जॾहिं असांजो ध्यानु हिन शरीर ते हूंदो, मां ही शरीर आहियां, त पोइ असांखे खाइण पीअण सुम्हण ऐं राति जा कम, इन में ई असांजी ज़िंदगी वेंदी। यदि असांजो ध्यानु मन ते हूंदो त मन सॼी दुनिया भटकंदो आहे। हिते छा आहे, कहिड़ी सिनेमा लॻी आहे, नओं छा आहे, ही नओं रेस्टोरेंट खुलियो आहे, मूंखे ख़बर ई न आहे, ॿुधायो ई न अथव, पियो भटकंदो संसार में। ऐं सत्व गुण हूंदो आहे, उन टाइम ते इंसान शांति प्रिय हूंदो आहे। जेको तामसिक हूंदो ऐं राजसिक बि हूंदो, त राति शाम थी न आहे, सनसेट थियो न आहे, उन जी गड़बड़ चालू थी वेंदी आहे प्रिपरेशन जी। के माण्हू आहिनि, रोज उन्हनि खे पीअण लाइ खपे, डेली रिचुअल ठाहे रखंदा आहिनि, घर में ई ॿार हूंदो आहे, पर उनखे सुबुह जो 5 बजे जॾहिं उथंदो, कॾहिं बाय चांस कुझु कम वास्ते, पोइ ऑफर कयोसि, चवंदो न न सुबुह जो न खपे। अच्छा हल असां सिनेमा था हिते हलूं सुबुह जो 4 बजे, न न न, ही कमु मां न कंदुसि। सुबुह जो वक़्तु सात्विक वक़्तु हूंदो आहे, तॾहिं इंसान फ्रेश हूंदो आहे, माना शरीर बि एक्टिव न हूंदो आहे, मन बि एक्टिव न हूंदो आहे। पर ही रजस ॾींहं जे वक़्त में, जॾहिं मन इंसान जो एक्टिव हूंदो आहे, तॾहिं ही रजस, उन टाइम ते कामनाऊं थींदियूं आहिनि। तव्हां सुबुह जो उथी करे ग्रंथ पढ़ंदव, कामनाऊं ख़तम थींदियूं, पर सॼो ॾींहुं इंसान तयार थी भटकंदो त कामनाऊं वधंदियूं। त रजो गुण जेको आहे कामनाऊं वधाईंदो आहे, ही गुण बि असांजो ई आहे, असांजा इहे 3 गुण असांजा ई आहिनि। तव्हां हीअं न चई सघंदो ही ख़राब आहे ही सही आहे, आहिनि असांजा पंहिंजा। ही जेको रजस आहे, हिन रजस मां पहिरियों हिकु थॉट ईंदो, जस्ट वन थॉट। कंहिं तव्हांखे इंफॉर्मेशन ॾिनी, हिते नओं रेस्टोरेंट खुलियो आहे, खाधो जाम सुठो मिलंदो आहे, बसि तव्हांजे मन में वीचार हिकिड़ो विझी हो तो हली वियो, हुनखे त ख़बर बि न आहे, पर पोइ मन उन ते
ॿिया वीचार, टिया वीचार, भई कीअं हूंदो खाधो, छा टेस्टी, मूंखे त ही जाम वणंदो आहे, हिकु दफ़ो त थी अचां। पोइ हुन जे लाइ टाइम कढंदो, यार दोस्तनि खे घुराईंदो, प्रोग्राम कंदो, भले उतां जो खाधो गंदो हुजे, ही एंजॉय कंदो, छाकाणि कामना तयारु कयईं, कामना खे वरी ख़तमु कयईं। जॾहिं कामना ख़तमु थींदी आहे त इंसान खे ख़ुशी मिलंदी आहे। त इन तुर ख़ुशीअ वास्ते इंसान कामनाऊं पैदा कंदो आहे, ख़तमु कंदो आहे, पैदा कंदो, ख़तमु कंदो, पैदा कंदो, ई चक्कर हले पियो थो। असांखे परमानेंटली कामनाऊं तयार ई न थियनि, अहिड़ी योजना करणी आहे। इन करे कृष्ण भॻवान चए थो, ही जेके तुंहिंजी कामनाऊं आहिनि, ही तुंहिंजे दुश्मन आहिनि। विषय नथो चए, ईअं नथो चए त विषय तुंहिंजा दुश्मन आहिनि, तूं हे न खा, हो न पी, हेॾे न वञ, होॾे न वञ, ईअं नथो चए। कामना तुंहिंजी दुश्मन आहे, क्रोध तुंहिंजो दुश्मन आहे। विषय तोखे हथ बि न लॻाए सघंदा, रंग रूप तोखे टच बि न करे सघंदा। पर हे कामनाऊं जेके हिकु वीचार मां थियूं पैदा थियनि, इहे तोखे ख़तमु कंदियूं। बिफोर दे किल यू, यू किल देम। ॿिन्हिनि मां हिक खे सफ़र करणो आहे, हू इनविजिबल आहिनि। पर ही सॼी भगवद गीता में इहो हिकिड़ो टेक्निक ॿुधायो आहे, हाउ टू ओवरकम योर डिज़ायर्स। ही कामनाउनि ते असां कीअं विजय प्राप्त कयूं, सॼी स्टोरी इन ते ई आहे। सॼो महाभारत इन ते ठहियल आहे, सॼा पुराण इन हिकु ॻाल्हि ते ठहियल आहे कि असां कीअं। इन करे असांजे ग्रंथनि में लड़ायूं आहिनि, अस्त्र शस्त्र आहिनि। तव्हां ॾिसो, कोई बि राम हूंदो त माना हुन वटि तीर कमान ज़रूर हूंदो, शिव भॻवान हूंदो त त्रिशूल ज़रूर हूंदो, विष्णु हूंदो चक्कर, सभिनी वटि दे आर इक्विप्ड एंड अलर्ट। वीचार आयो न आहे, सिधो उन सां लड़ाई कंदा आहिनि, ख़तमु करे छॾींदसि। इन करे हुननि खे भॻवान जो दर्जो प्राप्त थियो। असांजी समस्या आहे, असांजो हिन ते विश्वास ई न आहे। असां चवंदा आहियूं, अरे केरु कृष्ण, केरु अर्जुन, हू 5000 साल पहिरियों उन्हनि जो लड़ाई थी, उते ज्ञान मिलियुसि, हाणे असांजो कहिड़ो वास्तो। इन करे व्यास भगवान गीता में कृष्ण खे कृष्ण न चयो आहे, श्री भगवान उवाच। भगवान पाण चयो, माना हू व्यास भगवान पाण भगवान आहे। पर हे कृष्ण भगवान खे ईअं नथो चए, कृष्ण चयो। अर्जुन चयो, इहो ठीकु आहे, पर उनजो जवाब कंहिं ॾिनो, श्री भगवान उवाच। माना एतिरी श्रद्धा हुनजी बि हुई। यदि असांजी श्रद्धा हूंदी, असां बि चवंदासीं तव्हां कृष्ण सां जेको चाहे नातो जोड़े सघंदो। तव्हां चई सघो था, कृष्ण मुंहिंजो पुटु आहे, कृष्ण मुंहिंजो प्रेमी आहे, कृष्ण मुंहिंजो दोस्त आहे, सखा आहे, कृष्ण मुंहिंजो दुश्मन आहे। दुश्मनी करे बि तव्हां कृष्ण वटि पहुची सघंदव। शिशुपाल कॾहिं बि कृष्ण जे बारे में बुराई कंदो हुयो, पर जॾहिं सुदर्शन चक्र हलियो, हिन जो कंध कपजी वियो, त हुन जी जोत कृष्ण में समाइजी वई। माना दुश्मनी करे बि भक्ति निभाई अथई। त रिश्तो कहिड़ो बि हुजे, श्रद्धा, श्री भगवान उवाच। जॾहिं असांखे इहा ख़बर पवंदी भगवान पाण ॿुधायो आहे, त पोइ असां हुन जी ॻाल्हि मञींदासीं। पर असां चवंदासीं कृष्ण अर्जुन खे ॿुधायईं, त असां हुन जी ॻाल्हि न मञींदासीं। त जेसि ताईं असां हिन ॻाल्हि मञींदासीं ई न, इन ते असां कदम ई न रखंदासीं, असांखे इन जो आजमूतो ई न ईंदो। ऐं आजमूतो न आहे त असांखे हिन ज्ञान ते विश्वास बि न थींदो। काम एष, क्रोध एष, रजो गुण समुद्भवः। ही केर तो चए, भगवान पाण तो चए। आई एम जस्ट इंटरप्रिटिंग। जॾहिं भगवान चयो आहे त असांखे
उनखे सीरियसली खणणो आहे। खाली सत्संग करे फ़ाइदो नाहे, कलाक वियो, पर हिन कलाक मां अगरि असां 1 मिंट जो बि ज्ञान असांखे मिलियो त हीअ वॾी अचीवमेंट आहे। असांजी पहिरियों ई ग्रास्पिंग पावर घटि आहे। इन करे काई हिकु नंढी तुक, बसि ही हिकिड़ो श्लोक असां ज़िंदगीअ में उतारियो, असांखे गीता जो सॼो ज्ञान न खपे। 1 श्लोक इज सफिशिएंट। बसि कामनाउनि ते काबू पाइणो आहे। कामनाउनि ते काबूअ जो मतिलबु आहे त कामना पैदा ई न थिए। माण्हू छा कंदा आहिनि, कामनाउनि ते काबू पाइण लाइ सभु छॾे ॾींदा आहिनि। मां खाईंदुसि बि न, मां पीअंदुसि बि न, मां ॾिसंदुसि बि न, मां ॿुधंदुसि बि न। उहो न आहे, उहो सप्रेशन आहे। कामनाउनि खे तव्हां दॿाए न सघंदव। कामनाउनि में एतिरी ताक़त आहे, सॼी दुनिया ख़तम करे सघंदा आहिनि। केतिरा ई किलर्स तयारु थिया आहिनि कामनाउनि में। टेररिस्ट छा हूंदो आहे, हिकु कामना हूंदी अथसि, बसि मूंखे 72 हूर मिलंदियूं, बसि हिकिड़ी कामना हूंदी अथसि, मां स्वर्ग में वेंदुसि। ही कैन किल एनीबडी। कामना मां ही सॼी दुनिया जी डिस्ट्रक्शन थी सघंदी आहे। त यू कैन नॉट सप्रेस योर डिज़ायर। तव्हां उनखे पंहिंजी ताक़त सां दॿाए न सघंदव। उन जो फोर्स एतिरो आहे जो तव्हां वटि एतिरी ताक़त ई न आहे। ओनली वे इज टू eliminate it right at its root। जॾहिं तव्हांजे मन में पहिरियों वीचार आयो, उन टाइम ते तव्हां पंहिंजी ताक़त यूज़ कयो। दैट कैन बी डन। पर हिकु दफ़ो कामना थी वई, 99% डिफिकल्ट, ओनली 1% चांस। उहे बि जेके तपस्वी आहिनि उहे करे सघंदा आहिनि। So this is a very important and subtle message। काम एष क्रोध एष रजोगुण समद्भवा महाशनो। ॾिसो, महाशनो, महापापमा की सिलेक्शन ऑफ वर्ड्स, वॉर्निंग आई आहे। असांखे संस्कृत नथी सम्झ में अचे, असां सुखी आहियूं। जंहिंखे सम्झ में ईंदो आहे, महाशनो महापापमा विद्धेनमिह वैरिणाम। वॉर्निंग आहे। अर्जुन जो सवाल छा आहे, मां पाप जे रस्ते सां छो थो वञा? व्हाट इज द कॉज? दिस इज द कॉज, योर डिजायर। डिजायर इम्पेल्स यू। ईअं न आहे त कामना सभु बुरी आहे। कामना खां बग़ैर त असां हली बि न सघंदासीं। पर कामना जॾहिं उनजी क्वालिटी सुधारजी वेंदी आहे त क्वांटिटी पंहिंजो पाण घटिजी वेंदी वेंदी। जीअं ॿार खे खिलौना आहिनि, 10 खिलौना आहिनि, हिकु साइकिल ॾियोसि, जॾहिं साइकिल जी कामना थींदसि, ही खिलौना ते ध्यान बि न ॾींदो। देयर इज अ प्रोग्रेस। त हाणे असां जूं केतिरियूं ई संसारी इच्छाऊं आहिनि। मां हीअं कयां, मां हूअं कयां, घुमण वञा, अमेरिका वञा, शादी करायां, ॿारनि जी पार्टियूं कयां, अलाए केतिरियूं इच्छाऊं आहिनि। पर हिकु इच्छा अगरि असांजो ध्यानु परमात्मा वटि हली वञे, या हिकिड़ी इच्छा परमात्मा जी इच्छा सभु इच्छाउनि खे खाई छॾींदी। कॾहिं इच्छाऊं ईंदियूं ई न ॿियूं। इंसान पंहिंजो कर्तव्य कंदो, ड्यूटी कंदो, सभु कम कंदो। पोइ अमेरिका वञणो आहे, अमेरिका वेंदो। ॿियो कुझु कमु करणो आहे, उहो बि कंदो, सभु कम कंदो, पर उहो परेशान न थींदो। पोइ उनखे कामना बि न आहे, क्रोध बि न आहे, लोभ बि न आहे, मोह बि न आहे। यदि हूअ हिकु इच्छा थी, इच्छा हीअ बि आहे, इच्छा हूअ बि आहे, त असां खाली छा करणो आहे, इच्छाउनि खे मॉडिफाई करणो आहे, चेंज करणो आहे। हिकु कदम असांखे दिल्लीअ वञणो आहे न, हिकु कदम उन साइड में खणो बस।
पोइ कोई डिफिकल्टी ना आहे. But he is warning. Who is warning? God himself is warning. To whom? To all of us. So the matter is serious. 38. धूमेनाव्रियते वह्निः यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भः तथा तेनेदमावृतम्. As fire is covered by smoke, as a mirror by dust, as an embryo is covered by the womb, so is this covered by it. दूहो बाहि ढके थो मिटी आरसी ऐं अंदर गर्भ जो ॿार, तीअं ज्ञान खे थो ढके काम वेरी ऐं क्रोध विकार. हाणे अर्जुन सवाल पुछियो आहे ऐं उनजो जवाब ॾिनो अथई कि काम आहे इन करे इंसान पाप करे थो. काम न हुजे त पाप न करे. हाणे काम छा थो करे? काम असांजे आत्मा खे ढके थो रखे. कीअं? जीअं धुओं बाहि खे ढके रखंदो आहे, जीअं मिटी आरसीअ खे ढके रखंदी आहे, जीअं गर्भ ॿार खे ढके रखंदो आहे, तीअं कामनाऊं असांजे आत्मा खे माना असांजे आनंद खे माना असांजे मन जी शांतीअ खे ढके था रखनि, माना डिस्टर्ब था कनि. शांती आहे, अंदर में आहे, ॿाहिरि कोन्हे, पर उहा ढकियल आहे. असां मां हिकु हिकु शांत आहे अंदर मां, हिक हिक जे अंदर रोशनी आहे, पर इहा रोशनी ढकियल आहे. हिकिड़ो असां बल्ब ॿारींदासीं, उन ते हिकु चादर विधी, ॿी चादर विधी, टी चादर विधी, ईअं असां 100 चादरूं विझी छॾियूं. बल्ब अंदर ॿरे थो, पर असांखे रोशनी नज़र नथी अचे. जॾहिं असांखे रोशनी नज़र नथी अचे, असां चऊं था बल्ब आहे ई कोन. तीअं असांजी आत्मा आनंद स्वरूप आहे, पर असांखे उन जो तजुर्बो न आहे. छाकाणि असां उहो तजुर्बो ॿाहिरि दुनिया में था तलाश कयूं. माना चादरुनि सां ढकियल बल्ब आहे, कोई चए थो भई बल्ब ॿरे थो, असां किथे था ॻोल्हियूं? चादरुनि जे अंदर नथा ॻोल्हियूं, असां चादरुनि जे ॿाहिरि था ॻोल्हियूं. इहा हिकु वॾी ग़लती असां कयूं था ऐं सॼी ज़िंदगी निकिरी वेंदी, पर उन बल्ब जो दर्शन न थींदो. हिकिड़ी माईअ जी सुई गुम थी वई. शाम जो वक़्तु हुयो, थोरी ऊंदहि हुई, पोइ रस्ते ते लाइट ॿरे पई, वञी उते ॻोल्हे पई. पोइ हिकिड़े भाईअ ॾिठुसि, हीअ माई ॿुढी माई आहे, कुझु त ॻोल्हे थी, कुझु त गुम थी वियो अथसि, हल मदद था कयूंसि. त आयो, चई अम्मा छा थी वियो? चई मुंहिंजी सुई गुम थी वई आहे, उहा थी ॻोल्हियां. चई हल मां बि तोखे मदद थो कयां, मुंहिंजी नज़र तोखां तेज़ आहे. जाम देर ॻोल्हे थो सुई नथी मिलेसि. चए थो अम्मा तूं मूंखे ॿुधाए तुंहिंजी सुई किरी काथे हुई, गुम काथे थी? चई गुम त झोपड़ीअ जे अंदर थी, उते किरी पई, गुम थी वई. चई झोपड़ीअ जे अंदर तुंहिंजी सुई गुम थी वई आहे, तूं हिते ॿाहिरि छो थी ॻोल्हे? चई ॿाहिरि रोशनी आहे न. तीअं असांजी अंदर आत्मा जेका आहे, उहा पई रोशनी ॾे, उहा रोशनी कॾहिं बंदि न थींदी आहे, उहा चालू आहे. पर असां छा था कयूं? उनखे ढके था रखूं. असां था ढकियूं, ॿियो कोई न. असां था ढके रखूं ऐं ॻोल्हियूं काथे था? ॿाहिरि था. पोइ असां कीअं रोशनी मिलंदी? हाणे कंहिंजूं 3 चादरूं आहिनि, कंहिंजूं 30 चादरूं आहिनि, कंहिंजी 300 चादरूं आहिनि. हाणे 300 वारे खे त अलाए केतिरो टाइम लॻंदो,
जीअं गर्भ में ॿार लिकियल हूंदो आहे त तव्हां ॿार खे भई हा महीने भर में कढोसि ॿाहिरि, असांखे ॿार जो दर्शन करणो आहे, ईअं न थी सघंदो। 9 महीना लॻंदसि ई लॻंदसि। अगरि आरसी मिटीअ सां कवर्ड आहे त तव्हां पंहिंजो चहिरो ठीक सां न ॾिसी सघंदव। तव्हांखे ख़बर आहे आरसी आहे त तव्हां दर्शन न करे सघंदव। हुते त ॿार जो दर्शन तव्हां करे ई न सघंदव, उन जे लाइ तव्हांखे इंतज़ारु करणो आहे। हिते तव्हां थोरी महिनत सां आरसी साफ़ कंदव त पोइ तव्हांखे दर्शन थींदो पंहिंजो। पर बाहि खे अगरि धुएं ढके रखियो आहे पोइ सवलो आहे, फूक ॾियोसि, धुओं पासे थी वेंदो, तव्हांखे बाहि जो दर्शन थींदो। बाहि खे धुएं ढके रखियो आहे माना असांजी आत्मा खे 3 चादरुनि ढके रखियो आहे। सवलो आहे, 3 चादरूं पासो करणु सवलो आहे। ही थोरो डिफिकल्ट आहे ऐं हू त सभिनी खां डिफिकल्ट आहे। त के माण्हू तामसिक हूंदा आहिनि, आलसी हूंदा आहिनि, उन्हनि खे न दुनियादारीअ सां कुझु रिश्तो आहे, परमात्मा त चवंदा आहिनि ही आहे ई कोन्हे, ही सभु कूड़ आहे। परमात्मा बि उन में इच्छा न अथसि, दुनियादारीअ जी बि इच्छा न अथसि, भई मां थोरो पैसो कमायां, मां गाॾी वठां, मां पंहिंजो घर वठां, उहा बि इच्छा न अथसि। तामसिक इंसान चइबो आहे हुनखे। तामसिक माण्हू जीअं त ॿार गर्भ जे अंदरि पियो आहे, बसि पियो आहे, उनखे ही ज्ञान उन जे लाइ कोन्हे। उनखे पंहिंजो टाइम लॻंदो, पंहिंजे टाइम सां हू ॿाहिरि निकिरंदो त तव्हांखे दर्शन थींदो, तेसि ताईं इंतज़ारु कयो। पर असां मां घणे भाङे माण्हू असां राजसिक आहियूं, मेजॉरिटी असांजी, ख़ासि करे सिंधी माण्हू त राजसिक आहिनि 99%। पोइ असांखे थोरी महिनत करणी आहे। असांजूं 30 चादरूं आहिनि, हुन जूं 300 चादरूं आहिनि, असांजूं 30 चादरूं असांखे महिनत करणी पवंदी थोरी, पर महिनत कंदासीं। तव्हां हिकु चादर कढंदो, भई मूंखे दर्शन न मिलियो, 2 चादरूं कढंदो, दर्शन न मिलियो, ईअं न थींदो। तव्हांखे 30 जो 30 चादरूं कढणियूं पवंदियूं, पोइ तव्हांखे दर्शन थींदो। त हिन में शॉर्टकट न आहे, ओतिरी महिनत करणी पवंदी। जेके सात्विक आहिनि, जंहिंजो रोज़ जंहिंखे सत्संग मिले थो, जेके हिन साइड में इंक्लाइंड आहिनि, उन जे लाइ 3 चादरूं आहिनि, फटाफट कम थी वेंदा आहिनि। त 3 क़िस्मनि जा इंसान आहिनि दुनिया में, सात्विक, राजसिक, तामसिक। टिनिनि जूं इच्छाऊं आहिनि ऐं 3 हुन परमात्मा जे दर्शन खां वंचित आहिनि। ईअं न आहे त सात्विक माण्हूअ खे मिली वियो, न मिलियो अथसि, हुनजी बि इच्छा आहे अञा ताईं, पर सात्विक इच्छा अथसि, सुठी इच्छा, भाई मां पंहिंजो बि भलो कयां, संसार में सभिनी जो भलो कयां, सुठियूं इच्छाऊं अथसि। राजसिक माण्हू पंहिंजूं इच्छाऊं आहिनि, मूंखे हे मिले, मूंखे हू मिले, मां वॾो थियां, मुंहिंजो नालो थिए, मां सुहिणो थियां, सुहिणी थियां, दुनियादारीअ जूं इच्छाऊं। जेके तामसिक आहे उन्हनि खे कुझु इच्छा ई न आहे, लाइक अ स्टोन, हू सुम्हणु खपे, खाइणु खपे, बसि। जीअं कृष्ण खे 3 वाइफ्स हुयूं, सत्यभामा राजसिक हुई, त असां वटि सत्यभामा आहे। हाणे असांखे उन मां ध्यानु हटाए करे रुक्मिणीअ में लॻाइणो आहे। तव्हां हिकदमि परमात्मा वटि न वञी सघंदो। पहिरियों त इच्छा खपे, इच्छा न आहे त इच्छा खपे, इच्छा अची वई त इच्छा खे दूर करणो आहे, घटि करणो आहे। पोइ जॾहिं हिकदमि घटि थी वेंदियूं इच्छाऊं, पोइ असांखे परमात्मा जे तरफ़ पंहिंजा एफर्ट्स लॻाइणा आहिनि। त हिते 3 एग्ज़ाम्पल ॾिना अथई। ही 3 एग्ज़ाम्पल हुन ज़माने में ही प्रैक्टिकल एग्ज़ाम्पल हुया। हिन ज़माने में शायदि स्मोक कवर्स फायर, असांखे एतिरो अपील नथो थिए, पर 3 चादरूं आहिनि, दैट वी कैन अंडरस्टैंड।
39 आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. O Kaunteya, O Arjun, wisdom is covered by this constant enemy of the wise in the form of desire as insatiable fire. इहा काम अग्नि आहे नित वेरी नथी ढापजे सा सदा थी सॾे. सचे ज्ञान खे तो कुंती पुत्र अर्जुन ढके काम छॾे. काम छा थो करे? असांजो जेको विज़डम आहे उनखे थो ढके. प्रैक्टिकल हाणे हिते कीअं थो ॿुधाए, असांखे दुनिया में स्मार्टली असां अहिड़े नमूने सां पंहिंजी ज़िंदगी जियूं जी हिन सॼे दुनिया जो स्वाद त वठूं पर असांखे तकलीफ़ हिक बि न थिए. दिस इज़ क्लासिकल लिविंग. तव्हां कार था हलायो, लक्ष्मी रोड ते जाम ट्रैफिक आहे, तव्हांखे उतां कार कढणी आहे, पार त वञिणो आहे पर असांजे कार खे धक्को बि न लॻे, हिकु स्क्रैच न अचे. बम्पर टू बम्पर ट्रैफिक आहे, माण्हू हेॾो बि टच था कनि, होॾो बि टच था, हेॾी साइकिल वारो अची वियो, हेॾे रिक्शा वारो अची वियो, सभु आहे पर शांतीअ सां विदाउट डैमेजिंग योर कार अगरि असां हली वञूं त उनखे चइबो आहे ड्राइविंग स्किल. ही लाइफ बि केओटिक आहे, ही ठहियल ई आहे. तव्हां चवंदो ईअं छो ठाही अथऊं? अरे न त पोइ संसार में मज़ो ई न अचे तव्हांखे. ट्रैफिक आहे ई कोन, सभु रस्ता ख़ाली आहिनि, बोरिंग आहे. हिकिड़ो ई मां गाॾी ऐं रस्तो बस. ट्रैफिक ड्राइविंग में मज़ो ई न ईंदो. कोई त क्रॉस थिए, कोई त साम्हूं अचे, कोई त ढाबो हुजे, कोई त चांहि जो दुकान हुजे, कुछ त माण्हू हुजनि, कुछ त हुजनि त पोइ जाम हुजनि, जाम थी वेंदा आहिनि, पोइ उहे बि असांखे तकलीफ़ ॾींदा आहिनि. हिते बि तकलीफ़, हुते बि तकलीफ़. इन करे असांखे पाण खे चेंज करणो आहे. We move through the passage of this life unscared. माना ही संसार खराब ना है, पर ही संसार टेम्पररी आहे. हाणे आहे, हाणे कोन्हे. हिन टेम्पररी संसार में असांखे परमानेंट हैप्पीनेस मिली ई कोन सघंदो, इम्पॉसिबल. त असां टेम्पररी घुमण आया आहियूं, घुमी फिरी मौज सां वञूं. उहो पॉसिबल तॾहिं थींदो जॾहिं असांखे पंहिंजे डेस्टिनेशन जी ख़बर आहे. हिकु भाई कोरियर खणी वियो लंडन, पहिरियों दफ़ो फॉरेन वियो. चई भाई तूं वञी पहिरियों ॾिजांसि हिकु कोरियर, अगरि हू कुझु तोखे ॾेई त वठिजांसि, तोखे हिकिड़ो ॾींहुं ख़ाली बि अथी, घुमी फिरी वापसि अच. लंडन वियो, सभु ॾिठई चमक धमक उतां जी. चई पहिरियों मां घुमी थो वठां, पोइ कोरियर ॾींदोमांसि. घुमण में हुनजो सॼो टाइम ख़तमु थी वियो. हाणे रिटर्न टिकट हुयसि, टिकट कैंसिल नथो कराए सघे, पोस्टपोन नथो करे सघे, हाणे छा करे? इहा असांजी कार आहे. असां घुमण आयासीं हिन संसार में, कुझु मक़सदु खणी आयासीं, असां विसरी वियासीं असांजो मक़सदु छा हुयो. असां चमक धमक ॾिठीसीं, असांजूं इच्छाऊं तयारु थियूं, हाणे असां इच्छाउनि जे पुठियां डुक था पायूं. ऐं इहे इच्छाऊं कीअं आहिनि? लाइक फायर. हिनखे असां कंटिन्यू कंदासीं नेक्स्ट टाइम.